माया किशोर स्वर्ण इसरानी। सिंधी नॉलेज ते अॼु जी ख़ासि ख़बर आगरा मां। सिंधी भाषा जे उत्थान ऐं आपसी भाईचारे ॿियो सामाजिक समरसता स्थापित करण लाइ सिंधी समाज खे संगठित करण में अग्रणीय पूज्य सिंधी महापंचायत आगरा महानगर जे पारां आगरा जे केदार नगर पार्क ते होली मिलन समारोह जो आयोजन कयो वियो। सॼी ॻाल्हि लाइ तव्हां जुड़ियल रहियो मूं सां गॾु, ठहियल रहियो मूं सां गॾु ऐं ॾिसंदा रहियो किशोर स्वर्ण इसरानी सां गॾु सिंधी नॉलेज। आगरा जे केदार नगर पार्क ते होली मिलन समारोह जो आयोजन कयो वियो, जंहिंमें सत्कारकर्ता पूज्य सिंधी जनरल पंचायत केदार नगर आगरा जे पारां तमामु सुहिणी व्यवस्था कई वई। हिन मौक़े ते साईं भगत मंडली जे पारां भगवान पार्वती भोलेनाथ, भगवान राधा कृष्ण ऐं हनुमान जी मनोरम झांकी प्रस्तुत कई वई, जंहिंमें मौजूदा ॼणनि नची ॻाई करे भरपूर आनंद वरितो। होली उत्सव ते जिथे हास्य व्यंग ॾिसण लाइ मिलियो, हुते ई गीत ऐं संगीत सां पूरो माहौल भक्तिमय नज़र आयो। सॼो पार्क लबालब भरियल हो, सभिनी भरपूर आनंद वरितो। समापन ते प्रसादी जो वितरण कयो वियो। कार्यक्रम जी अपार सफलता लाइ आयोजनकर्ता ऐं सत्कारकर्ता जा सभई सदस्यनि ऐं पदाधिकारियुनि सहित सभी दर्शक वाधायुनि जा पात्र आहिनि। हिन में मुख्य रूप सां अध्यक्ष जीवतराम करीरा, कार्यक्रम संचालनकर्ता महामंत्री हेमंत भोजवानी, जयप्रकाश धर्मानी, संयोजक भोजराज लालवानी, सह संयोजक हरीश टहलानी, नरेश डोडवानी, जयप्रकाश धर्मानी, प्रदीप बनवारी, लाल मोटवानी, आनंद नोतवानी, के लाल त्रिलोकानी, सुंदर चेतावानी आदि घणेई कार्यकर्ता सदस्य मौजूद रहा। अहिड़ी सिंधी ख़बरूं ॾिसण लाइ तव्हां जुड़ियल रहियो असां सां गॾु ऐं चैनल सां गॾु नया जुड़ियल आहियो त सब्सक्राइब करिजो, लाइक करिजो, शेयर करिजो, कमेंट करे असांजो उत्साहवर्धन करिजो। ॾिसंदा रहियो किशोर स्वर्ण इसरानी सां गॾु सिंधी नॉलेज।